अस्सलाम वालेकुम। कहिड़े तरफ़ असांजो मुआशिरो वञी रहियो आहे, मुआशिरे में छा थी रहियो आहे, इंतिहाई अफ़सोस आहे, इंतिहाई अफ़सोस। छा असीं समाज खे कहिड़े तरफ़ खणी पिया वञूं, छा थी रहियो आहे, इदारा, रियासत, कानून किथे आहे। मासूम ॿारनि सां ज़्यादतियूं, गुलड़नि जहिड़ा ॿार जेके गुलाब जे गुल वांगुरु अञा टिड़िया ई न आहिनि, त उन्हनि खे कुमायो थो वञे। किथे असीं ॻाल्हायूं पिया अॼु, दुनिया कीअं तेज़ी सां अॻियां वधे थी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस दुनिया मासूम ॿारनि खे कीअं दुनिया जा तजुर्बा कराए था वञनि, ॾेखारियो थो वञे, उन्हनि जी ज़हनी सलाहियत वधाइण लाइ तमामु वॾो कमु थी रहियो आहे। असीं ज़हनी सलाहियत ॿार जी छा करे रहिया आहियूं, छा सेक्सुअल अब्यूज़, छा उन जे मासूम ॿार जे ज़हन ते असरात पवंदा, उन जी ज़हनी सलाहियत किथे बीहंदी वञे। जी हा, अॼु असीं कोटड़ीअ जे उन सीनियर सहाफ़ीअ जेको हमेशह अब्दुल जब्बार काबूरो आवामी आवाज़ सिंधी अख़बार सां लाॻापियल आहे, उहो उन हमेशह मुआशिरे जे मसइलनि ते कलम खयो आहे। मूंखे त हीउ जेको मामिलो आहे हू मासूम क़िस्म जो सहाफ़ी आहे जेको हमेशह उन जो कलम में तमामु घणी ताक़त नज़र ईंदी आहे, जंहिं हमेशह कलम खयो आहे समाज जे मसइलनि ते, मंशात ते, ॿियनि इशूज़ ते हमेशह उहो समाज जा ॼामशोरे जा इशूज़ खणंदो आहे। उन जे मासूम ॿारु 12-13 सालनि जे ॿारड़े सां 3 वहशी दरिंदा बघड़, जेको बघड़ बि लफ़्ज़ चङो आहे उन्हनि जे, अञा उन लोफरनि ऐं दहशतगर्दनि लाइ कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कजे, इंसान ई न आहिनि उहे, त जानवर बि न आहिनि, उहे मासूम ॿारड़े सां ज़्यादती था कनि। असीं अॼु उन जेके दहशतगर्द लोफर आहिनि उन्हनि ते अॼु दहशतगर्द इन लाइ त हीअ जेकी ज़्यादती थिए थी रही आहे, ज़्यादती फ़क़ति उहा हिकिड़े मासूम ॿार सां उन सां घर सां न आहे, सॼो मुआशिरो उन जे लपेट में अचे थो, उन जे वर चढ़े थो। उन मासूम ॿार ॿिया बि त आहिनि, कोटड़ीअ जी साइट एरिया, ख़ुदा जी बस्ती, बिहार कॉलोनी, बबर स्टॉप, जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, छा उते मासूम ॿारनि जे ज़हननि ते कहिड़ो पैगाम, कहिड़ा मैसेज वेंदो। मासूम ॿार स्कूल विया हूंदा, हिरास हूंदो, हिरास ATC जो हिन ते कलम लॻणु घुरिजे। हिन ते जेको कलम लॻायो वियो आहे मासूम ॿारड़े सां, मुंहिंजे त मां तव्हांखे शुरूआती तौरु ॿुधायां, अब्दुल जब्बार काबूरो सीनियर सहाफ़ी आहे, उन जो मासूम ॿारड़े खे 3 बघड़, 3 लोफर जेके वहशी आहिनि उहे घरां वठी था वञनि त तुंहिंजे बाबा जी का अमानत तोखे ॾियणी आहे, वठी वञी उन सां ज़्यादती कनि था। मुसलसल मासूम ॿारड़े ते तशदुद ऐं उन्हनि जे मथां 6 कलाकनि ताईं बदफ़ेली उन सां कई थी, ॾाढाई कई थी वञे। उहो ॿारड़ो जॾहिं उन जो वालिद जब्बार जॾहिं घर पुॼे थो, मासूम ॿारड़ो घर में न आहे, वाइफ खां पुछे थो त ॿारु उन घर में अञा ताईं वापसि न आयो आहे। उहो चेरनि वांगुरु मार्केट में शहर में रुले थो, ॾिसे थो त राति जो 1-1:30 बजे मासूम ॿारड़ो उहो रोअंदो अचे थो, ख़बर पई त उन सां जिनसी ज़्यादती थी आहे, उन्हनि लोफरनि वेशिन कई आहे। हिन केसिस में खोड़ सारा अहिड़ा केसिस थियनि था असांजे मुआशिरे में, जेकी सर्वे हेठि शयूं आयूं आहिनि त जेके नंढड़ा ॿारड़ा आहिनि, हिकिड़ियूं त नियाणियूं आहिनि असांजी, उन्हनि सां जीअं फातिमा फरड़ो सां थियो, कसूर में ज़ैनब सां थियो, ॿिया खोड़ इशू मासूम नियाणियुनि जा थियनि था। पर जेके छोकिरा, जेके नंढड़ा ॿारड़ा आहिनि, उन में ईअं थींदो आहे घरनि जे अंदरि माउ आहे, उहा ॿार खे मिसाल तौर ते दुकान तां वञी माना माचीस वठी आहे, लूणु वठी आहे, ॾही वठी आहे, खीर वठी आहे, मासूम ॿारड़ो ॿाहिरि निकिरंदो आहे, ख़ासि तौरु नंढड़ा छोकिरा निकिरंदा आहिनि, उन्हनि सां ज़्यादती कई वेंदी आहे। ज़्यादतीअ जा मुख़्तलिफ़ जेके उन जा हिकिड़ा पाड़ेसिरी वास्ते वारा खोड़ मिसाल उन जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि। ॿार खे मदरसे जे अंदरि ज़्यादतियूं थियनि थियूं, मुआशिरे जे अंदरि ॿिया मुख़्तलिफ़ जेके पासा आहिनि उते थिए थो। ॿार खे एतिरा वाक़िया साम्हूं रिपोर्ट थिया आहिनि त जेको पिक एंड ड्रॉप ते ड्राइवर वठी थो वञे उहो हिरास करे थो। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया साम्हूं असांखे आया आहिनि। चौकीदार घिटीअ जो या ॿिया लुच लोफर जेके वेशी आहिनि उहे ज़्यादती जो निशानो बणाइनि था। उन में 70% उहे जेके ज़्यादतियूं थियनि थियूं उन में नंढड़नि ॿारनि जो तइदादु हूंदो आहे। उन में खोड़ सारा केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट थियनि था। खोड़ सारा केस मां तव्हांखे अॼु उन जा अंग अखर बि साम्हूं तव्हांजे रखंदुमि त जीअं ख़बर पइजी सघे त असांजे मुआशिरे जे अंदरि
मासूम ॿारनि सां ज़्यादतियूं केतिरियूं कई वञनि थियूं। हिन में जेको पहिरियों शुरूआती तौर ते जेकी FIR दाख़िल कई वई आहे उहा अंडर सेक्शन 377 ऐं 34 PPC तहत कई वई आहे। 377 जीअं त उन जंहिं ज़्यादतियूं कयूं आहिनि वेश्यनि उनखे उमिरि कैद सज़ा 10 सालनि ताईं सज़ा या घटि में घटि 2 सालनि ताईं इन कानून मुताबिक़ सज़ा थी सघे थी। ऐं 34 उनजो आहे जे प्री प्लान करे उन्हनि इहा जेकी ज़्यादती कई आहे। हाणे हिननि केसिस में थिए ईअं थो अॻियां हली इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स उन्हनि जेके बदमाश आहिनि उन्हनि सां मिली था वञनि, विक्टम वीचारो उते ई रहे थो, हू हुन खां पैसा ॾोकड़ अक्सर केसिस में थिए थो त उन खां उहो केस खे कमज़ोर करे छॾनि था ऐं उहो इन्वेस्टिगेशन कमज़ोर थियण सबबु उहो अदालतुनि मां आज़ादु थी वञे था। उन करे असांखे सज़ाउनि जो जेको तइदादु आहे उहो बिल्कुलु असांखे घटि नज़र ईंदो हिननि केसिस में। जॾहिं त हिननि वेशी केसिस में एॾी वॾी सज़ा हुजणु घुरिजे त जीअं मुआशिरे लाइ हिकिड़ो मैसेज हुजे त हीअ जेको बदमाशी ऐं हीअ दहशतगर्दी कबी, वहशत मासूम ॿारनि सां कबी, उनजी एतिरी वहशतनाक सज़ा ई हुननि खे एॾी मिलंदी, एॾी कड़ी सज़ा मिलंदी जो वरी उहो भोगींदा रहंदा, सॼी उमिरि उहो आज़ादु न थींदा ऐं उन हद ताईं वेंदी। पर ईअं थिए थो हिकु राजूणी थिए थी, फातिमा फुरड़ो केसिस आहिनि, ॿिया केसिस आहिनि, ॿिया खोड़ सारा ॿारनि जा उन में राजूणी बि कनि था, उन में मुआशिरे जा ॿिया माण्हू साम्हूं अची था वञनि, बाबा हाणे हिन में थींदो कुझु कोन, थी वियो सो थी वियो, ज़्यादती थी वई, हाणे तव्हां बि छॾियो, माफ़ी था वठनि, ॾंड ॾोह भरे ॾींदा, हीअं कंदा। जॾहिं त कानून खे अगरि फॉलो कजे त तमामु हिन में कड़ी सज़ा आहे ऐं उनजो ॾंड ॾोह बि आहे, जुर्मानो बि आहे ऐं उनखे सख़्तु सज़ा आहे। पर असां वटि इहे मुख़्तलिफ़ उन जा पासा साम्हूं अचनि था। हाणे मां तव्हांखे जेके अंग अखर मूंखे साम्हूं ॿारनि सां जिनसी ज़्यादतीअ जा अॼु इन ते मिली सघिया आहिनि। हिकु त अब्दुल जब्बार काबूर जो मासूम ॿार हो, तमामु इंतिहाई ॾुख जी असांजो बचो आहे, इंतिहाई ॾुख जी तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। हीअ जेके लोफर ऐं जेके माण्हू आहिनि जंहिंजा नाला आहिनि एजाज़ बुरड़ो ऐं अल्लाह रखियो चांडियो, हीअ ॿ जेके ज़ालिम आहिनि ऐं टियों सालिम जावरी, इन टिनि जेके ज़ालिमनि मासूम ॿार सां ज़्यादती कई, उन बचे सां उन सां बदफ़ेली कई ऐं उन हिन वक़्तु 2 ॼणा गिरफ़्तार आहिनि, एजाज़ बुरड़ो ऐं अल्लाह रखियो चांडियो। ऐं जॾहिं त हिकु जवाबदार सालिम जावरी अञा ताईं आज़ादु आहे, उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार थियणु घुरिजे, कयो वञे पुलिस। ऐं हिन मामले खे हीअ जेको केस आहे उहो न फ़क़ति कोटड़ी जो केस आहे, पर हिन खे हिकु मथी सतह इंटरनेशनल सतह जो हीउ केस आहे त मासूम ॿारनि सां बदफ़ेली, जिनसी ज़्यादतियूं थियनि थियूं। जेकी सलाहियत आहे ॿार जी, ज़हनी सलाहियत आहे, उहा ज़हनी सलाहियत खे ख़तमु कयो थो वञे। दुनिया ॿार जी सलाहियतुनि लाइ, ॿार जी ज़हनी निशोन आहे तमामु वॾो कमु कयो। असां वटि इहो थिए थो, एॾी हिरासमेंट थिए थी ॿार जी, सॼी ज़िंदगी ॿार जी त को इन में को ॾोह कोन्हे, मुआशिरो आहे, ॿारु वञे थो, ॿारु घुमे फिरे थो, ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि सां, पोइ उहो ॿारु सॼी ज़िंदगी उहो परेशानियुनि में, ज़हनी बीमारियुनि में मुब्तला रहे थो। हिन केस खे उन सतह ताईं केस ठाहियो वञे त जीअं असां ईंदड़ जेके असांजा मासूम ॿार आहिनि उहे हर घर में मासूम बचा आहिनि, असांजा बचा आहिनि, तव्हां सभिनी जा बचा आहिनि, हिन खे असीं उन के सतह जो केस ठाहियूं त जीअं ही वेशियुनि खे वॾी सज़ा मिले, त जीअं हिकु त मुआशिरे में ख़्वार ख़राबु थिया आहिनि, अञा बि वधीक हिन केसिस में ईअं बि थींदो आहे त उनजा अख़बारुनि में फ़ोटू बि शाया कया वेंदा आहिनि, इश्तिहार तौरु फ़ोटू बि हलाया वेंदा आहिनि, सज़ा बि उनखे मिलंदी आहे त जीअं इन जी रजिस्टर थियनि त हीअ उहे लोफर आहिनि जीअं हमेशह ताईं ही मुआशिरे में इन्हनि जी तस्वीर वाज़े रहे। ऐं अहिड़ा त ही जेके नंढियूं रिपोर्ट्स आहिनि, मां तव्हांखे जल्दीअ सां ई अंग अखर ॿुधायां थो, इंतिहाई हैरान कुन मूंखे अंग अखर मिलिया आहिनि। हीअ रुगो 2017 में ॿारनि जे अॻुवा जा 1039 केसिस थिया आहिनि। उन में जेके जिनसी ज़्यादती थी आहे ॿारनि सां, उन में छोकिरनि जो तादादु जेको आहे 467 आहे ऐं छोकिरियुनि जो तादादु 366 आहे। हीअ 2017 में थी आहे ऐं 2017 में हीअ जिनसी ज़्यादती जा मासूम ॿारनि सां ॾाढा ई जा केसिस थिया आहिनि। 2019 में ॿारनि सां, निड़नि ॿारनि सां ज़्यादतीअ जा 861 वाक़िया केस रिपोर्ट थिया आहिनि। हीअ उहे अंग अखर आहिनि जेके केस रिपोर्ट थिया आहिनि। इन खां अलावा खोड़ सारा केसिस आहिनि जंहिंमें ॿारड़ा बि लिकाईंदा आहिनि ऐं पीउ माउ ताईं ख़बर वेंदी आहे त पीउ माउ बि उनखे लिकाईंदो आहे, इन जे करे त जीअं मुआशिरे में बदनामी न थिए, ज़ालिम आहिनि, लोफर आहिनि, लुच आहिनि, उनखे कुझु न थींदो, दुश्मनी पैदा थींदी मुआशिरे में, जीअं सभु चयो वेंदो आहे। केस खे फॉलो न कंदा आहिनि, पोइ आख़िर में इहे थींदो आहे त अहिड़ा 100 केसिस दॿियल आहिनि। 2000 अगरि असीं वञूं था 22 में, त 2022 जी रिपोर्ट आहे त 200 ही जेके 2022 में
224 ज़्यादतीअ जा अगरि केसिस साम्हूं हुआ त उहे 2023 में वधी 2227 केसिस उहे थी चुका हुआ। ऐं इन खां अलावा बि ॿुधायो थो वञे त 2021 जे अंदरि 4253 जेके चाइल्ड अब्यूज़ जा केस रिपोर्ट थिया आहिनि। 2020 में 390 ॿारनि जा सेक्सुअल अब्यूज़ केसिस रिपोर्ट थिया आहिनि ऐं 2023 में 4200 ॿारनि सां जिनसी ज़्यादतीअ जा केस रिपोर्ट थिया। 2024 में 862 चाइल्ड सेक्सुअल अब्यूज़ जा केस रिपोर्ट थिया आहिनि। हेॾी वॾी तादाद में केस रिपोर्ट थिया, हुन में फातिमा फुरड़ो, ज़ैनब कसूर जी ज़ैनब हुजे, 64 लख ॿार सिंध में हिन वक़्तु बि स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। उहे ॿार तालीम हासिल न पिया कनि, अरबे रुपया बजट, उहे ॿार मासूम अञा ताईं रोडनि रस्तनि फुटपाथनि ते स्कूल खां ॿाहिरि आहिनि। मुआशिरे जी ज़हनी नशो नमात उन जी अवेयरनेस लाइ कमु न पियो थिए। ज़ालिम जेके वेशी आहिनि उहे ॾींहों ॾींहुं ज़्यादतियूं कनि पिया। त हे जेके अंगखर आहिनि उहे हज़ारनि में अंगखर आहिनि। अगरि 5 सालनि जा असां अंगखर वठूं था, 1000 अंगखर आहिनि, उन में 70% नंढड़नि ॿारनि सां ज़्यादती थिए थी। ही शयूं साम्हूं आहिनि। इन खां अलावा बि तमामु वॾा हिन में अगरि असीं उमरकोट में हिकिड़ो मेंघवाड़ ॿार सां ज़्यादती थी आहे ऐं कोरंगीअ में हिकु ॿारड़ी ज़मान टाउन में आहे, उनखे रेप बि कयो वियो ऐं उनखां पोइ तशदुद करे क़तल जा वाक़िया साम्हूं अचनि था। बिन कासिम में 6 सालनि जी ॿारड़ीअ सां रेप ऐं उनखे क़तल कयो वियो। बहादुराबाद में 12 सालनि जे ॿारड़े सां उनखे रेप कयो, ॿार सां ज़्यादती ऐं उनखे क़तल कयो वियो। ॿारनि जे उनखे क़तल करण जा बि सबब साम्हूं अचनि था। उहो इन जे करे अचनि था त जेको वेशी आहे उहो सम्झे थो त ॿार मूंखे सुञाणे वरितो आहे, इन जे करे उनखे उहो खोड़ केसिस में थियो आहे त तशदुद करे ॿार खे मारे बि छॾनि था त जीअं असां हिन केस खे दॿाए छॾियूं। कुझु केसिस में गिरफ़्तारी थियूं, न त अक्सर केसिस में उहे जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं जेके बदफ़ेलियूं थियनि थियूं उन में खोड़ सारा राजूड़ियुनि में आज़ादु थी माण्हू वञनि था। हाणे हिन सॼे मामले में हिकु त कानून जेको आहे उन कानून खे हरकत में अचणु घुरिजे। अगरि जिथे वालदेन या जिथे मुआशिरो उन्हनि उहे जेके हिकिड़ो वेशी आहे उहे दहशतगर्द आहिनि ऐं उहे उन खे ख़तरो आहे आम माण्हू खे त हीअ असां सां दुश्मनी थिए त उन में रियासत खे अॻियां अचणु घुरिजे। हिन में रियासत पाण हिन में फ़रियादी थिए ऐं रियासत पाण हिन खे केस खणे त जीअं उन्हनि खे सज़ाऊं अची सघनि। कीअं मुआशिरे मां बहितरी ईंदी, कीअं मिसाल सां कीअं मासूम ॿारनि खे ॿाहिरि कीअं वही सघंदा, तालीम हासिल कीअं करे सघंदा, या दुनिया में जेको पैगाम ईंदो उहो कीअं वेंदो त सिंध जे अंदरि हिन क़िस्म जा मासूम ॿारनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं, ॿारड़ो घरां न निकिरी सघे। हाणे हिन सॼी सूरताल में हिकु त कानून जेके ठाहिया विया आहिनि उन कानून ते अमल थियणु घुरिजे। अमल सख़्तीअ सां थिए, सज़ाऊं अचनि। राजूड़ियूं बिल्कुलु हिन में गैर क़ानूनी आहिनि। इन में इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स अगरि किथे कनि था हेर फेर, उन्हनि खे बि उन्हनि जे मथां बि केस दाख़िल थियणु घुरिजनि त जीअं अहिड़ा जेके केसिस आहिनि उन्हनि केसिस खे असीं अॻियां रखी करे उन हद ताईं असां अॻियां आणियूं त जीअं उन वेशी जेके आहिनि इन मुआशिरे जे अंदरि असांजे घिटियुनि में पाड़नि में असांजे विच में मौजूदु आहिनि, उन्हनि माण्हुनि खे असीं सुञाणे सघूं। उन्हनि माण्हुनि जो एॾो घेरो तंग थी वञे उन कानून तहत त जीअं अगरि को ॿारड़े सां ज़्यादती करण जे लाइ प्लान ठाहे पर उनखे ख़बर हुजे त हीअ इबरतनाक सज़ा मिलंदी, उन ॾाढो इबरत साबित थिए। हाणे इन सॼी सूरताल में हिकु तरफ़ कानून इन्वेस्टिगेशन उन जी हुजे, वालदेन उन में राजूड़ी न कनि, रियासत जो हिन में किरदारु हुजे, छो जो मासूम नंढड़नि ॿार जेके असांजा सुठा इंजीनियर, सुठा डॉक्टर, सुठा शहरी, सुठो समूरनि डिपार्टमेंट्स में असांखे इहो ई असांजो ईंदड़ जेको नसुल अॻियां ईंदो। पर अहिड़ा अगरि केसिस थींदा त उहो ॿारु किथां बोज़ेनी सॼी ज़िंदगी इन में ई रहंदो त हुन सां जिनसी ज़्यादतियूं थियूं, हाणे उहो कंधु खणण जहिड़ो मुआशिरे में नथो रहे। हिन में आख़िर में नंढड़नि जेको वालदेन जूं ज़िम्मेवारियूं आहिनि, वालदेन जूं बि हिन में तमामु घणियूं, छो जो असांखे ख़बर आहे त मुआशिरो बिगड़ियल आहे, पीउ माउ ते बि फ़र्ज़ खोड़ सारा आइद थियनि था त हुनखे चेक करणु घुरिजे। ॿार जो स्टाइल, ॿारु वञे थो, ॿार में तब्दीलियूं कहिड़ियूं थियूं नज़र अचनि,
ॿारु ॿाहिरि वञे थो त ॿारु कंहिंसां मिलियो, कहिड़नि ॿारनि सां खेॾियो, उनखे केरु ॿाहिरि मिलियो, उनखां पुछा करणु घुरिजे। मासूम ॿार खे ॿुधाइजे त तव्हांजे जेके कपिड़ा पातल आहिनि उनजे अंदरि जेको जिस्म आहे उनखे कंहिंखे बि तव्हांखे छुई केरु नथो सघे। का वीडियो तव्हांजी, जीअं पंजाब में हिकिड़े शहर में 400 वीडियोज़ मासूम ॿारनि जूं ठाहे हिकिड़ो गैंग साम्हूं आयो, त को वीडियो तव्हांजी ठाहे या का तव्हांजे कपिड़नि खां अॼोको फ़ोटू कढे या तव्हां सां का बि अहिड़ी हरकत करे, उहो असांखे फौरी तौरु ॿुधायो। तव्हां ॿाहिरि वञो था की ॿिया वॾा जेके आहिनि उहे तव्हां सां का अहिड़ी हरकत कनि था, छो त पीउ माउ खां सवाइ अगरि केरु करे थो त उन जो उहे जेके आहिनि उहो ई क्राइम तरफ़ मामिलो वञे थो, त उहा ॿारु खे ख़बर नथी रहे। पर पीउ माउ अगरि उन सां दोस्ती रखे थो, पीउ माउ उनखे ॿुधाए थो, त मुख़्तलिफ़ ई मामला आहिनि, उन में तव्हांखे ख़्यालु करणु घुरिबो। ड्राइवर तव्हां सां कीअं थो ॻाल्हाए, चौकीदार तव्हां सां कीअं थो ॻाल्हाए, दुकान ते तव्हां वञो था त उनजो रवैयो कीअं आहे, उन जे पुठियां वञणु घुरिजे। ॿारु 12 वॻे ताईं किथे हो, 1 वॻे ताईं किथे हो, 11 ताईं छो ॿाहिरि आहे। ॿार खे अगरि को दर ते आयो आहे त उनखे ॿुधाइजे त बाबा घर में न आहे। हिन क़िस्म जी अवेयरनेस जी ज़रूरत आहे मुआशिरे में। इन सां बि असीं रोके सघूं था हीअ जेके केस ज़्यादतीअ जा थियनि था, त जीअं ॿारु असांजो होशियारु हुजे, ॿार खे अवेयरनेस हुजे त हू टच करणु कंहिंखे न ॾे, छो जो मुआशिरो सॼो वैशन सां भरियलु आहे, कानून आहे कोन, कानून ते अमल थिए कोन थो। त पोइ पीउ माउ ऐं हिन मुआशिरे जा सुञाण फ़र्द, सुठा वकील, सुठा सहाफ़ी, अदीब, दानिश्वर, सुठा जेके आहिनि उहे सभिनी खे साम्हूं अचणु घुरिजे। मासूम नियाणियुनि सां ज़्यादतियूं, मासूम असांजे माना हिन मुल्क जे अंदरि घणेई क़दुरु जेको कमज़ोर तबिको आहे, औरत हुजे, ॿारु हुजे, उन ते वधीक अटैक रहे थो। उन जे करे अब्दुल जब्बार काबूर जे मासूम ॿारु सां, असांजे बचे सां ज़्यादती कई वई आहे। उन ते असां ही जेको पंहिंजो आवाज़ु आहे इहो हिन मुल्क ताईं, ॿाहिरी दुनिया ताईं पुॼाईंदासीं, त जीअं ही जेके ज़्यादतियूं आहिनि इहो मुआशिरे मां बंदि थी सघनि, असांजे बचनि जो फ्यूचर महफ़ूज़ थी सघे ऐं वैश्यनि खे घेरो तंग थिए, कैफ़र किरदार ताईं उहो पहुचनि, अदालतुनि मां उन्हनि खां सख़्त में सख़्तु असां उन्हनि खे सज़ा ॾियारियूं। अब्दुल जब्बार काबूरो असीं सम्झूं था कलम धणी समूरा त हू जेको मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु लिखंदो रहियो आहे, उहो समाज जे समूरनि मसइलनि ते लिखंदो रहियो आहे, अवाम जो आवाज़ु बणियलु रहियो आहे। त छा उनखे इन कलम खणण जी उन वैश्यनि पारां सज़ा ॾिनी वई आहे, उन जी बि इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त छा उहे जेके मंशियात फ़रोश आहिनि केरु आहिनि, उहे जिन ज़्यादती कई आहे उहा कंहिंजे चवण ते कई आहे, उन्हनि वटि प्री प्लान हो कहिड़ो, ही छा कहिड़ो अब्दुल जब्बार काबूरे जे कलम जे करे उनखे सज़ा ॾिनी वई। इन समूरनि पासनि में इन्वेस्टिगेशन थिए ऐं हिन केस खे, हिन कानून खे सख़्तीअ सां अमल थियणु घुरिजे त जीअं हुन वैश्यनि खे वधि खां वधि सज़ा मिली सघे। महिरबानी।